ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर टल्ला फील्ड फायरिंग रेंज जो दौरो कयो आहे। अपडेट कंदासीं। आर्मी चीफ जो मुल्क की खुदमुख्तियारी ऐं सलामती यकीनी बणाइण जे अज़म जो इज़हार। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर जो दौरे के मौक़े ते जवाननि सां ॻाल्हियूं। आर्मी चीफ पाक फौज जे मंगला स्ट्राइक कोर जे जंगी मशक़ुनि जो जाइज़ो वरितो। को बि ग़लतफ़हमी में न रहे, भारत जी फ़ौजी मुहिम जो भरपूर जवाब ॾींदासीं, इहो चवण आर्मी चीफ जो। एक भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर कंदासीं। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर जो टल्ला फील्ड फायरिंग रेंज जो दौरो। ISPR जो चवणु आहे, आर्मी चीफ जो मुल्क की खुदमुख्तियारी ऐं सलामती यकीनी बणाइण जे अज़म जो इज़हार। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर जो दौरे के मौक़े ते जवाननि सां ॻाल्हियूं। पाक फौज जे सरबराह पाक फौज जे मंगला स्ट्राइक कोर जी जंगी मशक़ुनि जो जाइज़ो पियो वरितो। को बि ग़लतफ़हमी में न रहे, आर्मी चीफ चवे थो, भारत जे फ़ौजी मुहिम जो भरपूर जवाब ॾींदासीं। एक भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर कंदासीं। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर जो टल्ला फील्ड फायरिंग रेंज जो दौरो। आर्मी चीफ जो मुल्क जी खुदमुख्तियारी ऐं सलामती यकीनी बणाइण जे अज़म जो इज़हार। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर दौरे के मौक़े ते जवाननि सां गुफ़्तगू बि कई। आर्मी चीफ पाक फौज जे मंगला स्ट्राइक कोर जो जंगी मशक़ुनि जो जाइज़ो बि वरितो। अपडेट कंदासीं। को बि ग़लतफ़हमी में न रहे, भारत की फ़ौजी मुहिम जो भरपूर जवाब ॾींदासीं, इहो चवणु आहे आर्मी चीफ जो। एक भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर कंदासीं। आर्मी चीफ जो मुल्क की खुदमुख्तियारी ऐं सलामती यकीनी बणाइण जे अज़म जो इज़हार। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर जो दौरे के मौक़े ते जवाननि सां ॻाल्हियूं। आर्मी चीफ पाक फौज जी मंगला स्ट्राइक कोर से जंगी मशक़ुनि जो जाइज़ो वरितो। को बि ग़लतफ़हमी में न रहे, भारत की फ़ौजी मुहिम जो भरपूर जवाब ॾींदासीं।